अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। नाज़रीन, अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो हिकु वॾो ई अहम टॉपिक आहे। दीन इस्लाम जी अज़ीम तहरीक दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह दीन इस्लाम जे कई शोबनि में कमु करे रही आहे। उन्हनि मां हिकिड़ो प्यारो शोबो मदनी चैनल भी आहे। अॼु असां गुफ़्तगू कंदासीं मदनी चैनल जे हवाले सां हिन जी इब्तिदा कॾां थी। जी हा, अॼु ॾींहुं बि ख़ासि आहे। रमज़ान मुबारक जी 10 तारीख़ ते मदनी चैनल जो इफ़्तिताह थियो हुयो। अॼु मदनी चैनल जी 16वीं सालगिरह मल्हाई पई वञे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला मदनी चैनल खे मज़ीद बरकतूं अता फ़रमाए। इंशा अल्लाह मदनी चैनल जे हवाले सां असां अव्हां जे आॾो कुझु अहम पहलू साम्हूं रखंदासीं ऐं मदनी चैनल जे बारे में जेकियूं मदनी चैनल जूं नुमाया ख़ुसूसियात आहिनि, इन्हनि जा फ़वाइद कहिड़ा आहिनि, इन बाबति बि ॿुधंदासीं। असां सां गॾु आहिनि हज़रत क़िबला रुकने शुरा हाजी अथर अत्तारी दाम ज़िल्लुहु। इंशा अल्लाह साईं जन सां असां गुफ़्तगू कंदासीं। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। कहिड़ा हाल वाले नवां ख़ुश हो ख़ैर बस ठीक है। अल्लाह ताला बरकत अवां के मदनी चैनल जी 16वीं सालगिरह ते मुबारकबाद पेश करियां थो। खैर मुबारक, अवां खे भी मुबारक हो। खैर मुबारक जज़ाकल्लाह। अच्छा क़िबला, पंहिंजे टॉपिक जी इब्तिदा कयूं था। असल सभ खां पहिरियों सुवाल त इहो आहे, टीवी जी दुनिया में दावत इस्लामी छो आई ऐं मदनी चैनल जो जी ज़रूरत पेश कीअं आई? सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। ॾाढो प्यारो ऐं माशाअल्लाह मौक़े जी मुनासिबत सां ज़बरदस्त सवाल आहे ऐं थी सघे तो अलाए केतिरनि जे ज़हननि में आयल वसवसनि जी काट जो सबब बि बणिजे। असल में अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ व जल जी इहा मशीयत आहे त रब तबारक व तआला अज़्ज़ व जल हक़ ऐं बातिल जे ताल्लुक़ सां हमेशह हिन ॻाल्हि खे इख़्तियार फ़रमायो आहे त जॾहिं बि मुआशिरे में बातिल पंहिंजी जड़ुनि खे मज़बूत कंदो आहे त हक़ पंहिंजे तमामु तर तक़ाज़नि सां गॾु तशरीफ़ खणी ईंदो आहे। माशाअल्लाह, वाह वाह। जीअं नमरूद आयो त जनाब इब्राहीम अला नबीना व अलैहि सलातु वसलाम जिन आया। फ़िरऔन आयो त जनाब मूसा अला नबीना व अलैहि सलातु वसलाम जिन आया। अबू जहल ऐं अबू लहब जहिड़ा आया त अल्लाह करीम मुस्तफ़ा करीम रऊफ़ रहीम अलैहि तहयतो वसना व तस्लीम खे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दुनिया में मोकिलियो। यज़ीद जहिड़ो मलऊन आयो त इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जहिड़ी पाकीज़ा हस्ती अल्हम्दुलिल्लाह अवां क़याम फ़रमायो। सुभानअल्लाह। त बिल्कुलु हीअं दुनिया में जीअं जीअं फितना वधंदा विया, हुन फितननि जी रोकथाम जे लाइ, हुननि फितननि जे सरकूबीअ जे लाइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तरकीबूं बणिजी वेंदियूं रहियूं। अॼु 1400 सालनि खां पोइ अगरि असां ॾिसूं था त हालात अवां जे साम्हूं आहिनि। टेक्नोलॉजिकली ऐं टेक्निकली मीडिया जे ज़रिए सां गोया हिकिड़ी वॉर आहे। ऐं हाणे त ही त जॾहिं मदनी चैनल शुरू थियो ओॾी महिल त असां इलेक्ट्रॉनिक मीडिया जी ॻाल्हि पिया कयूं, हाणे त सोशल मीडिया जी वॉर आहे, हाइब्रिड वॉर आहे, हाणे त रोबोटिक ऐं AI जे ज़रिए वॉर आहे। त जिते हिननि तमामु टेक्नोलॉजीज़ जे ज़रिए सां दुनिया में फितना, दुनिया में कुफ़्र, दुनिया में शिरक, दुनिया में गुनाह, दुनिया में नाफ़रमानी, दुनिया में बेहयाई, बदतमीज़ी, बद अख़लाक़ी, बदलिहाज़ी, बेमुरवती पैदा करण जी भरपूर सही पई कई वञे। ऐं इहा ॻाल्हि कंहिंखां ढकियल छुपियल कान्हे। बिल्कुलु बिल्कुलु। जॾहिं टीवी नओं आयो हो हुन खां पहिरीं जी ज़िंदगी ऐं टीवी जे अचण खां पोइ जी ज़िंदगी, VCR ओॾी महिल आयो हो, VCR खां पहिरीं जी ज़िंदगी ऐं VCR खां पोइ जी ज़िंदगी, डिश आयो, डिश खां पहिरीं जी ज़िंदगी खां पोइ डिश खां पोइ जी ज़िंदगी, हिननि खां ॾिसंदा वञूं अवां ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। जी ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे ऐं हिन जो असरु मुआशिरे ते पए पियो। बिल्कुलु। ऐं यादि हुजे जनाब शेख कामिल शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया अवाइल में त टीवीअ जी तबाहकारियुनि ते बयानु फ़रमाईंदा ऐं अवां जा अहिड़ा बयान आहिनि साईं, न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि अवां टीवीअ जी तबाहकारियुनि ते अहिड़ा बयान फ़रमाया हुआ। असल में टीवी त हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहे न, हिकिड़ो आलो आहे, दर हक़ीक़त हुन में अचण वारी ट्रांसमिशन ऐं उहा ट्रांसमिशन केतिरी नेकी ते मबनी आहे, केतिरी गुनाह ते मबनी आहे, केतिरी अल्लाह जी रिज़ा ते मबनी आहे, केतिरी अल्लाह जी नाराज़ीअ ते मबनी आहे, हीअ दुनिया सभिनी खे ख़बर आहे। ठीकु आहे न। त ओॾी महिल जी कैफ़ियत इहा हुई त जनाब शेख कामिल दामत बरकातुहुल आलिया टीवीअ जी तबाहकारियूं फिल्म ऐं ड्रामा ॾिसण जूं मुतअल्लिक़ तंबीह फ़रमाईंदा हुआ। अवां
मज़म्मत बयान फरमाईंदा हुआ ऐं अलाए केतिरनि माण्हुनि ऐं उन वक़्त जो तक़ाज़ो बि जी हाँ हुननि जेको आहे पंहिंजे घरनि मां टीवी कढिया आहिनि बाक़ाइदा हीअ तव्हांखे ॿुधा तारीख़ इहा आहे ऐं पोइ जॾहिं अंडरस्टूड आहे त हीउ मामिलो वधंदो वियो त पोइ यकीनन उलमा इकराम ऐं मुफ़्तियान इकराम जी रहनुमाईअ सां अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी इलेक्ट्रॉनिक मीडिया ते आई ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया में मदनी चैनल जे ज़रिए सां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन 2008 में अल्लाह जी रहमत सां इहो सिलसिलो शुरू थियो ऐं अॼु 2024 थी वियो आहे 16 साल थिया आहिनि वल्लाह इलेक्ट्रॉनिक मीडिया जी ये सभु हिस्ट्री में ही उहो चैनल आहे जो पंहिंजी मिसाल पाण आहे 100% शरीयत मुताहरा जे मुताबिक़ आहे अवां उलमा जी ज़ेरे सरपरस्ती आहे मुफ्तियान इकराम जी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन बारीक बीन निगाह आहे पाण जनाब शेख कामिल दामत बरकातुल आलिया हिकिड़ो त पाण पंहिंजा सिलसिला आहिनि पर वक़्तन फ़वक़्तन मुबल्लिगीन जा सिलसिला ऐं हुन ते तरबियत जा सिलसिला माशा अल्लाह अज़्ज़ वजल थींदा आहिनि पोइ हुन जो शरई पैनल आहे ऐं कॉन्टेंट राइटिंग जो पूरो माशा अल्लाह जेको बि ॾिसो था त मुबल्लिगीन बयानु कनि था उलमा बयानु कनि था इहे सभु जा सभु इस्लामिक रिसर्च सेंटर जेको असांजो आहे अल्हम्दुलिल्लाह हुतां कॉन्टेंट अचे थो ऐं सेहतमंद मवाद अल्हम्दुलिल्लाह शरीयत मुताहरा जे सभिनी तक़ाज़नि खे मलहूज़ रखे न सिर्फ़ु पेश कयो वञे थो बल्कि उम्मत जी ज़बरदस्त रहनुमाई कई वञे थी माशाअल्लाह ज़बरदस्त अल्लाह पाक अच्छा कुझु माण्हुनि खां सुवाल ईअं ॿुधण में आयो माना एतिराज़ जे तौर ते ई चवंदा आहिनि त मदनी काफ़िलनि खे वधायो वञे हा मदनी चैनल छो आंदो वियो इन में अख़राजात बि आहिनि अख़राजात ते पोइ असीं गुफ़्तगू कयूं था लेकिन मदनी काफ़िला वधाइनि हा इन सां दीन जो कमु अञा वधी वञे हा पोइ चैनल जी ज़रूरत छो पई अल्लाह पाक रहमत जी नज़र करे अवां ॾिठो हूंदो त कंहिं बि मुल्क जूं 3 फ़ौजूं हूंदियूं आहिनि बहरी फ़ौज हूंदी आहे बर्री फ़ौज हूंदी आहे ऐं फ़ज़ाई फ़ौज हूंदी आहे त जॾहिं फ़ज़ाई फ़ौज मौजूदु आहे त केरु चए त बर्री फ़ौज जी कहिड़ी ज़रूरत हुई नादानी आई आहे बर्री फ़ौज आहे त पोइ केरु माण्हू चए त बहरी फ़ौज जी कहिड़ी ज़रूरत हुई बेवकूफ़ी आहे न त अच्छा मदनी काफ़िला घटिया आहिनि बल्कि अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ वजल जी रहमत सां पाण जनाब शेख कामिल फरमाईंदा आहिनि त जॾहिं का दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह ठही आहे हिकिड़ो लम्हो बि पुठियां न आई आहे रोज़ानू जी बुनियाद ते अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इहो कमु वधे पियो ऐं रहमत ख़ुदा सां वधंदो रहंदो त मदनी काफ़िला वधिया आहिनि पहिरीं अगरि मां हिकिड़ी मिसाल थो ॾियां त पहिरीं अगरि 313 मदनी काफ़िला वेंदा हुआ त हाणे हज़ारे मदनी काफ़िला वञनि पिया अल्लाह जी रहमत सां कई गुना यानी मल्टी छा चइजे लफ़्ज़ खे इस्तेमालु कजे त ज़रब थी करे हा अलाए केतिरा मतिलबु के भेरा वधी वियो आहे कमु अल्लाह जी रहमत सां वो मदनी काफ़िलनि जे एतबार सां आहे मुल्कनि जे एतबार सां आहे तंज़ीमी नेटवर्किंग जे एतबार सां आहे ग्रास रूट लेवल जे एतबार सां आहे फिज़िकल सां गॾोगॾु अल्हम्दुलिल्लाह डिजिटल दावत इस्लामी हाणे त हर घर में मौजूदु आहे माशाअल्लाह यानी अवां जी इन ॻाल्हि मां साबित थिए थो त मदनी काफ़िलनि खे घटायो नाहे वियो मदनी काफ़िलनि खे वधायो वियो आहे ऐं हिकिड़ो इज़ाफ़ो कयो वियो आहे अल्लाह जी रहमत सां बल्कि मदनी काफ़िलनि खे मदनी चैनल जी वसात सां अञा आम कयो वियो आहे हुनखे स्ट्रॉन्ग कयो वियो आहे सपोर्ट मिली आहे अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह अल्लाह पाक अव्हांखे बरकतूं अता फरमाए अच्छा क़िबला हिकिड़ो ॿियो सुवाल बि ईअं आहे त मदनी चैनल जा अख़राजात कीअं पिया अफोर्ड थियनि ऐं केतिरा अख़राजात आहिनि छा ख़र्चो आहे ऐं इहो कीअं पियो थिए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दावत इस्लामी खुली किताब वांगुरु आहे कंहिंखां बि ढकियल छुपियल न आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां जीअं रमज़ान में डोनेशन कंदा आहियूं ऐं टेलीथॉन जे ज़रिए डोनेशन कंदा आहियूं ऐं क़ुर्बानी जी खलुनि जे ज़रिए डोनेशन कंदा आहियूं ही 3 असांजा साल में इवेंट थींदा आहिनि जंहिंजे ज़रिए सां अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी डोनेशन गॾु कंदी आहे ऐं दावत इस्लामीअ जा मदनी चैनल सां गॾोगॾु 80 डिपार्टमेंट्स आहिनि अल्हम्दुलिल्लाह ऐं तक़रीबन 150 खां वधीक मुल्कनि में कमु आहे रहमत ख़ुदा सां त डोनेशन अचे थो ऐं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इहो डोनेशन मिले छाजे लाइ थियो नेकीअ जी दावत खे आम करण जे लाइ मिले थो इहो मदनी काफ़िलनि में सफ़र करण जे लाइ मिले थो हीउ मदारिसुल मदीना जे लाइ जामियातुल मदीना जे लाइ ऐं अल्हम्दुलिल्लाह दीन जे कमनि खे वधाइण जे लाइ मिले थो त मदनी चैनल जे ज़रिए जेतिरो दीन जो कमु थी रहियो आहे ऐं जे ॾाढो आहे अल्हम्दुलिल्लाह घर घर में हर नियाणीअ खे हर बचे खे जीअं दीन पहुचे पियो ऐं जे साम्हूं आहे मदरसतुल मदीना जे ज़रिए हज़ारे हुफ़ाज़ आहिनि जामियातुल मदीना जे ज़रिए हज़ारे आलिम सगोरा आहिनि ऐं अल्लाह जी रहमत सां रोज़ानू जेका औसत 2 मस्जिदूं ठहनि थियूं साल में 600 मस्जिदूं ठहनि पियूं त हीउ एॾे वॾे पैमाने ते जेको कमु आहे अरबे रुपए दावत इस्लामी जो ख़र्चु आहे अरबनि रुपयनि जो ख़र्चु आहे ऐं अरबनि रुपया अचनि किथां पिया अवां आशिक़ाने रसूल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ॾियो था ऐं अल्लाह जी रहमत सां अल्हम्दुलिल्लाह आशिक़ाने रसूल खे अर्ज़ु आहे त अवां अहिड़ो कमु ॾिसियो था
ॾींहं वांगुरु वाज़े रोशन आहे तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। त दावत इस्लामी कहिड़ो दीन जो कमु करे रही आहे। अव्हांखे बि अर्ज़ु आहे त ज़रूरु पंहिंजी दावत इस्लामी खे फितरे जी रक़म ॾींदड़ वक़्तु ज़कात ॾींदड़ वक़्तु ज़रूरु यादि रखो। जी बिल्कुलु बिल्कुलु, दावत इस्लामी खे डोनेशन ज़रूरु ॾियणो आहे ऐं दावत इस्लामी खे डोनेशन ॾियणु दर हक़ीक़त पंहिंजी अचण वारी नस्लुनि जे ईमान खे, हुननि जे अक़ीदे खे, हुननि जे पाकीज़ा माहौल खे तहफ़ुज़ फ़राहम करणु आहे। और ॾिसो न अल्हम्दुलिल्लाह, डोनेशन ईंदो त मदनी चैनल हलंदो, डोनेशन ईंदो त मदनी काफ़िला सफ़र कंदा, डोनेशन ईंदो त उलमा ठहंदा, डोनेशन ईंदो त मदरसा हलंदा, डोनेशन ईंदो त हाफ़िज़ ठहंदा, डोनेशन ईंदो त इस्लामिक इन्वायरमेंट अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ठहंदो। त डोनेशन त ॾियणो ई ॾियणो आहे। उहो इंग्लिश में चवनि था डू समथिंग फॉर नेशन, पंहिंजी क़ौम जे लाइ कुझु कयो। त गिव डोनेशन यानी डोनेशन ॾियो त अल्लाह ताला रहमत जी नज़र करे। हा, सदक़ात वाजिबा में पहिरियों हक़ जेको आहे अल्हम्दुलिल्लाह इस्लाम जी तालीमात ऐं अमीर अहले सुन्नत तरग़ीब ॾियारनि था त जेके सदक़ात वाजिबा आहिनि यानी ज़कात ऐं फ़ितरो आहे, हुन में पहिरियों हक़ अंडरस्टूड आहे त पंहिंजे रिश्तेदारनि जो आहे। उहे रिश्तेदार जेके हिन कैफ़ियत जा हामिल आहिनि, उलमा सां मशवरो करे पहिरीं हुननि खे पेश कजे। हुन खां पोइ जेको अव्हांखे बचे उहो दावत इस्लामी खे ज़रूरु बिल ज़रूरु ॾियो। हिन ॾींहंनि में दावत इस्लामी डोनेशन करे रही आहे। उमेदु आहे अव्हांजे शहरनि में बि ज़िम्मेदार इस्लामी भाइर अव्हां सां राबिते में हूंदा। अगरि राबिते में न आहिनि त इंशाअल्लाह स्क्रीन ते असांजा अकाउंट नंबर हलंदा, अव्हां ॾिसंदा इंशाअल्लाह। अॼु जेॾी महिल गुफ़्तगू थींदी पई त इंशाअल्लाह अव्हांजी सोशल मीडिया स्क्रीन ते अव्हांजे मोबाइल ते असांजा अकाउंट नंबर बि ईंदा पिया। महिरबानी कजो, अल्लाह ताला अव्हांखे तौफ़ीक़ ॾे त पंहिंजो मैक्सिमम डोनेशन दावत इस्लामी खे पेश कयो। उहो सदक़ात वाजिबा हुजे या सदक़ात नाफ़िला हुजे, बल्कि उहे आशिक़ाने रसूल जेके ज़मीदार आहिनि उन्हनि खे आउं उशर जे एतबार सां बर्ज़ कंदुसि त जेतिरो थी सघे पंहिंजो उशर बि दावत इस्लामी खे पेश कयो। वल्लाह ही कंहिंजे खीसे में नथो वञे, पर हिन सां जेतिरो अल्लाह जे दीन जो कमु थी रहियो आहे उहो कंहिंखां ढकियल छुपियल न आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दीन जी इशाअत, पंहिंजे दीन जी तबलीग, पंहिंजे दीन जे फैलाव जे लाइ असांजे हिन माल खे क़बूल करे, जेको हुन जो ई अता कयल आहे। हुन जो अता कयल माल हुन जी राह में, हुन जे दीन जी तबलीग में ख़र्च कयूं, हिन खां वॾी सआदत कहिड़ी थी। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।